अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा इंसान रुदनाणी ऐं आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अॼु ड्रामा सीरियल पत्थर दिल जे बारे में। जी दोस्तों, तव्हां सही ॿुधो आहे, पत्थर दिल ड्रामा में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कनि था ऐं हुनजी शूटिंग थी रही आहे या न, ऐं उहो कहिड़े चैनल ते हलंदो। अॼु इहो सभु कुझु मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदुसि, पर हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल वफ़ा इंसान स्टूडियो ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं जेकॾहिं फेसबुक पेज ते नवां आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। तो दोस्तों कयूं था वीडियो शुरू। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पत्थर दिल ड्रामे जी डायरेक्टरी करे रहियो आहे सईद शीराज जैलानी ऐं इन ड्रामे में तमामु नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें असद कुरैशी, हाजन तन्यो, उमेद अली कलवड़, सैद निसार शाह, आज़म मेगल ऐं वहीदा अबड़ो, रीमा नाज़, सईद मुनवर अली शाह, अब्दुल मनान अब्बासी ऐं ॿिया बि केतिरा ई नाले वारा अदाकार हिन में कमु पिणु करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों तव्हांखे इहो बि ॿुधाए हलां त हाणे इहो ड्रामो मुकमल थी चुको आहे। बसि हाणे ईद खां पोइ इनशाला इहो हलंदो। ॾिसणु विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते ई। तो दोस्तों कयूं था मोकिलणी, वरू मिलूं था हिकिड़े नए वीडियो ते। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।